यूसी बदामाशुन में ख़िदमत वेलफेयर एसोसिएशन जे नौजवाननि पारां बहितरीन कदम। मच्छरमार स्प्रे करायो वियो मुख़्तलिफ़ महलनि मुख़्तलिफ़ ॻोठनि में ऐं कमु जारी आहे। ख़िदमत वेलफेयर एसोसिएशन जे नौजवाननि जो चवणो हुयो त ही कमु इंसानी नाते असां सभु नौजवान पाण मिली सिली करे चंदो गॾु करे ऐं ही यूसी वॾामाशुन जे मेन महलनि में बाज़ारुनि में मच्छरमार स्प्रे करायो वियो आहे ऐं मुख़्तलिफ़ ॻोठनि में पिणु करायो वेंदो। असांजा हथ मज़बूत कयो, तनक़ीद बजाए असांजा हथ मज़बूत कयो जे अॻिते बहितरीन क़दम खणी सघूं। ख़िदमत वेलफेयर एसोसिएशन जे टीम जे मेंबरनि में ख़ुशी आहे त असां इंसानी नाते पंहिंजो कमु जारी रखियो आहे ऐं रखंदासीं। शहर वासियुनि, पोड़नि पकनि, नौजवाननि, पढ़ियल लिखियलनि सभिनी ख़िदमत वेलफेयर एसोसिएशन जे नौजवाननि जो थोरा मञिया ऐं दुआऊं कयूं आहिनि।